बेदा भाऊ मसलो इहो आहे मुंहिंजे भाउ खे रुॻे पुलिस खयों थी वञे जंहिं महिल तंहिं महिल खयों थी वञे असांजो हिकिड़ो भाउ खणी वई मस हाणे छॾायो अथऊं ॿियो खीर खपाईंदो आहे मुंहिंजो ॻोठ थो भाउ रहे उहो खीर खपाईंदो आहे पहिरां बि ॻोठ आहे उते उहो खणी था वञनिसि असांखे ॾाढो पुलिस परेशान कयो आहे असांजा नंढड़ा बचड़ा दर बदर ॾाढा थिया आहिनि असांजा ड्रिजनि था ॿार ॾाढा असांखे ॾाढो पुलिस कयो आहे परेशान कयो आहे लंजार साहिब खे गुज़ारिश थी कयां असांजी जान छॾाए मां ॿाहूं वधी न्याणी चवांसि थी असांजी जिंद छॾाए पुलिस मां असांखे पुलिस ॾाढो असांखे कयो आहे तंग कयो आहे ॾाढो असीं मुंहिंजे भाउ खे जहाँ फुल फिराई जहाँ हाफ फिराई कुछ भी थियो असां पुलिस के जिम्मेवार पुलिस चवे थी त 5 लाख ॾियो त पोइ छॾींदासीं हींअर छॾनि कोन था फिराई कंदासीं या फुल फिराई कंदासीं कुछ भी थियो असांजी पुलिस जिम्मेवार आहे नारे चे असां सां ज़ुल्म कयो आहे ऐं नारे चे असां सां नाइजाज़ी कई आहे छा आहे जो छोकिरो बरामद त थियो आहे लख रुपया चटी भरी अथनि लख रुपए जे चटीअ जे वजह सां हिकु न मुंहिंजो ॿियो पुटु खयों था वञनि हिकु न ॿियो पुटु मुंहिंजो खयों था वञनि छोकिरो मुंहिंजो खीर खपाईंदो आहे कल्ह शाम 5 बजे छोकिरो खणी विया आहिनि हाणे खुहाड़ चए थो जे 5 लाख ॾींदी आहे त ठीकु आहे जे न ॾींदी आहे त असां फुल फिराई कंदासीं हाफ फिराई कंदासीं असांखे नुक़सानु आहे धमकियूं था माणनि असांखे परेशान था कनि असां ॾे धमकियूं था इन्हनि मां असांखे वॾो नुक़सानु आहे पुलिस मां असांजो लंजार साहब खे अपील आहे त महिरबानी करे ऐं असांजी जिंद छॾाए या असां ते असांखे इंसाफ़ ॾे असां कहिड़ो गुनाह कयो आहे शहर में वेठा आहियूं कहिड़ो अॼु दौर में थो चोरी करे ऐं पुलिस रॻी खाइण लाइ चवनि था 5 लाख ॾियो 6 लाख ॾियो असांखे रोज़ी करे ॾियो असांखे परेशान करे विधो अथनि ऐं छोकिरो मसवाड़ ते असां वेठा आहियूं छा आहे छोकिरो मुंहिंजे खे को बि नुक़सानु थियो मां घासलेट न आहे ऐं मां पाण खे जलाईंदसि ऐं मुंहिंजे खे जे फुल फिराई कयूं हाफ फिराई चवनि था कंदासीं मुंहिंजे खे कुझु बि थियो न पुलिस ज़िम्मेवार